डिगाणो बोजदार मां ख़बर ईंदा हलूं त डिगाणो बोजदार में रईस एहसन खान बोजदार जी औताक़त ते हिक मच कचहरी कोठाई वई, जंहिं में सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में शाइर, अदीब, सुगड़ ऐं नाले वारा फनकारनि क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे जुमाए छॾियो, जॾहिं त आयल माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सभिनी सिंध वासियुनि खे इहो पैगाम ॾिनो त कल्चर खे उजागर करण वारा पंहिंजा सहाफ़ी आहिनि और उन्हनि खे जस पेश कनि। प्रोग्राम रखियो आहे कल्चर जे हवाले सां ऐं असां ही जेको सकाफ़ती ॾियारो असां मल्हाईंदा आहियूं हर साल ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर कंदा आहियूं। तमामु शुक्रगुज़ार आहियूं तमामु मीडिया दोस्त जा जिन ही हाइलाइट करे असांखे उजागर कयो आहे। जीअं डिसंबर शुरू थिए थो त माण्हू जेको आहे उन सां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार शुरू करे था छॾनि। को जेको आहे मच कचहरी सूरत में, को पट कचहरी सूरत में, को खट कचहरी सूरत में मुख़्तलिफ़ जेको आहे जेको माण्हू गॾिजाणियूं कनि था पंहिंजी धरती सां जेको आहे पंहिंजे कल्चर खे अवेयरनेस ॾियारण जे लाइ पंहिंजनि बचनि खे जेको आहे ॿुधाइण त असांजी धरती जेको आहे जी हुई जेको असांजी सकाफ़त हुई, पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ। सिंध में या वॾी ख़ुशी आहे। सिंध में महिमान नवाज़ी जो सिस्टम आहे, मच कचहरी जो सिस्टम आहे। हीअ असांजे बुज़ुर्ग थींदो रहंदो अचे थो ऐं हीअ मच कचहरियूं असांजी सदाईं थियंदियूं। असांखे इहो ख़ासि करे सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां या सकाफ़त जेके शौर आहे असांखे उहो असांजे सिंधी मीडिया इन ॾिनो आहे। बिल्कुलु जीअं अॻु में इन शइ जी अवाम खे का ख़बर कोन हूंदी हुई त असांजी सकाफ़त कीअं आहे, छा आहे, कीअं उन जी सिंधी मीडिया आहे पंहिंजी जीअं इम्प्रूव थी आहे, जीअं सिंधी मीडिया लॉन्च थियो उन खां पोइ असांखे ताईं असांजे नंढड़नि ताईं वॾड़नि ताईं सभिनी शइ ताईं हिकिड़ो ॾियारे जो असां ताईं पहुचाई ॻाल्हि वई आहे। ऐं इन जो इनशाला असांखे वॾी ख़ुशी बि आहे ऐं जो जज़्बे सां नंढा वॾा नंढा ॿाड़ा तमामु इंतिहाई बहितरीन तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।